सभिनि दोस्तनि जी महिरबानी जेके बि असां यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते आहियो। असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। गुलिस्तान नाले छोकिरी हुई जेका तमामु ख़ुशि तबियत ऐं ख़ूबसूरत हुई। 10-12 साल हुनजी उमिरि हुई। हुन पंहिंजी ज़िंदगी जेका बि हुई त ख़ुशी गुज़ारियो हुन, छो जो माउ पीउ खे अकेली हुई, ॿियो भाउ बि हिनखे कोन हुयो। हिन कॾहिं बि को ॾुख कोन ॾिठो। जेका फरमाइश करे उहा पूरी थिए पई, माउ पूरी करे पई हिनजी। पोइ जॾहिं 10-12 साल हिनजी उमिरि थी त हिनजी माउ गुज़ारे वई। माउ जो गुज़ारे वई त पोइ हीअ वॾी परेशान थी। न हिनखे भाउ न भेण, को हिनखे दिलासो हुजे। पोइ हिनजे पीउ वरी साल 2 खां पोइ ॿी शादी कई त हिन जूं ख़ुशियूं ॼण त ख़तमु थी वियूं। जॾहिं सोटेली माउ जो आई त पहिरियों शुरू में त हिनखे प्यारु ॾिनई। 2-3 सालनि खां पोइ जॾहिं हिनखे औलाद जो थी त हुन प्यारु हिन खां घटि कयो ऐं हिन सां हिन उहो रवैयो रखियो नौकिराणियुनि वारो, ॼण त इहे घर में नौकिराणी आहे। पोइ हिनखे केॾी महिल दड़का बि ॾिए, कंहिं महिल को चंबो चाटी बि कंहिं कमकार ते। पोइ हुनजे पाड़े में हिकिड़ी दरियाणी रहंदी हुई। हुनखे चयो अगरि तव्हां वारी छोकिरी अगरि मूंसां अचे हेल्प कराए त मां हिनखे 5000 महीनो ॾींदसि। हिनखे चई तूं वञ हुन वटि वञी कमु कर, सुबुह जो वञजांइ शाम ताणी। 5000 महीनो उतां आणींदी हुई त उहो बि सोटेली मां फुरींदी ई न मूं। पोइ पीउ त हिनजी ॿुधे ई कोन पियो। अगरि जेका पीउ सां शिकायत करे पई त हाणे हो हुनखे जो पंहिंजी माई चए पई थिए बसि ईअं ई मुंहिंजे मथां बहतान हाणे थिए, उहो बि गौर न पियो हुजे पंहिंजी धीउ जी ॻाल्हि थिए। हिन सोचियो त लॻे थो त मुंहिंजी शादी थींदी ई कान हाणे, छो जो न हे मुंहिंजा को रिश्तो ॾिसंदा न छा कंदा। हिन जी उमिरि बि हिते हाणे 16-17 साल थी वई। इन जी सोचुनि में उहे ख़ुशियूं वयूं हलियूं। पोइ हुन रिश्तो ॻोल्हियो हिन जे लाइ सोटेली माउ हिकिड़ी जाइ ते। पोइ उन्हनि खे चई त तव्हां पैसा ॾियो त मां तव्हांखे छोकिरी ॾियां हीअ। हुन पैसा वठी उते हुनजी शादी कराए छॾियईं। हाणे गुलिस्तान जॾहिं पहुती पंहिंजे मुड़ुस जे घर, हिन पंहिंजे मुड़ुस खे ॾाढो प्यारु ॾिनो। कुझु ॾींहं प्यारु हलियो, पोइ माना हो ॼण त हिन खां फिको थींदो पियो वञे। हो वरी पंहिंजी माउ जे चवण ते हले पियो। हुनजी माउ बि छा कयो, हिनखे नौकिराणी तरह रखियो, जेका ससु हुयसि। को माना ख़्यालु न। हे त चए पियो त मुड़ुसु मूंसां वेहे कचहरी करे मूंसां मोहबत करे, पर हो बि हिनखे पासे ते। पोइ ईद जी राति आई, हिन हार सिंगार कया, अॼु मूंसां मुड़ुसु कचहरी कंदो। हिन हार सिंगार कया। जॾहिं उहो आयो त हिन सां हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाई। हिन चयो त वेह मूंसां कचहरी कर, ईद जी राति आहे, मां हार सिंगार कया आहिनि। चई चुप करे अची सुम्ही पओ तूं। हिनखे दिलि में इहो वॾो ॾुख थियो त ईद जी राति आहे, मूंसां ॻाल्हाई बि कोन। हूअं त प्यारु खे नथो ॾे, पर ईद जी राति आहे त मूंसां प्यारु करे हा। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ हिन पंहिंजे मुड़ुस खे चयो त तुंहिंजी पघार जेका तूं आणी थो पंहिंजी माउ खे थो ॾीं, मूंखे 5000 खपनि, मूंखे बि का ज़रूरत आहे। चई तूं पैसनि खे छा कंदीअं, तोखे त सभु कुझु घणो मिले थो। चई मूंखे घर सभु कुझु मिले थो, पर कुझु ज़रूरतूं मुंहिंजियूं ॿीड़ियूं आहिनि न, जो मूंखे पैसा खपनि। चई चुप करे वेही रह तूं। पोइ हिन जी दिलि खे यानी कि वॾो सदमो इहो पतो त यानी कि हेतिरे टाइम खां पोइ 5000 घुरियमि मुड़ुस, उहे बि न ॾिनई। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ सिरूं आयूं। हिन गुलिस्तान खे चयो त ॻाल्हि ॿुधो, अॼु सिरूं आयूं आहिनि त सिरूं खणी अंदरि टपाए रखणियूं आहिनि, मज़ूर कोन कंदा अथई। आख़िर हिन न चए सिरूं खणी सुबुह खां वठी हिननि सिरूं खणी टपाए अंदरि रखियूं। हिते राति जो सोमणी थी वई। हिन खे थक बि ॾाढो थियो ऐं पंहिंजे मुड़ुस खे चई ॻाल्हि मूंखे ॾाढो थक थियो आहे, अॼु मूंखे मथे में ज़ोर ॾे कुझु। चई वञी पेनाटोल टिकी खाई वञी सुम्ही पओ, तोखे ज़ोर ॾियां मां। आख़िरकार हीअ वञी सुम्ही पई। यानी हिन सां रवैयो अहिड़ो पिया रखनि हो ॼण त हिकिड़ी नौकिराणी आहे। मुड़ुस बि हुन सां अहिड़ो ई रवैयो रखे पियो ॼण त हिन जी ज़ाल ई न आहे। पोइ वरी इहे ॻाल्हियूं हलियूं त हिन जी ससु चयो मां पंहिंजे पुट जी ॿी शादी कराईंदसि। इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। आख़िरकार हुननि ॿी शादी कराई। हुनजी ॿी शादी जो करायूं त
हो पंहिंजी ॿी ज़ाल खे कॾहिं होॾे घुमाइण वठी वञे, कॾहिं होॾे घुमाइण वठी वञे। हिन हिकिड़े ॾींहुं पंहिंजे मुड़ुस खे चयो त मां तोखे केतिरा ई चकर चयो, शादी करे आए केतिरा साल थिया आहिनि, 4-5 साल थी विया, मां तोखे चवंदी हुयसि मूंखे वठी हल शॉपिंग जे लाइ, को मूं घुमाइण वठी हल, पर कॾहिं बि तूं मूंखे घुमाइण न वठी हले। हाणे तूं शादी करे हिनखे जारी काॾे घुमाइण वठी थो वञी, ऐं मुंहिंजे खां बि कुझु वठियो बि नथो अची। भला मुंहिंजे खां कुझु वठियो अची त बि सही आहे, मूंखां वठियो कोन थो अची। मां अकेली कमरे में पई आहियां, चई चुप करे वेही रह, न त तोखे बि तलाक ॾींदोसीं। इहो हाणे सदमो हुन जे अंदर खे खाए पियो, जेको रवैयो मुड़ुस जो बि, उन सस जो बि। राति जो वठी अचे, राति जो वठी अचे पंहिंजी हुन ज़ाल खे खाराए, पर हिनखे कुझु बि न। लटा कपिड़ा उहो भला वठे, पर हिनखे याने कुझु बि न। पोइ ॾींहं गुज़रंदा विया। हिकिड़े ॾींहं जो हुननि ॾिठो त हूअ कमरे खां कोन निकिरी आई ॿाहिरि। हिननि सॾु कयसि पर सॾु कोन मिलियो। हुनजी ससु चयो त हिनखे बसि हुजनि बहाना हुजनि, बहानो करणु सुती पई आहे अंदरि। त अॼु कमुकार भई केरु कंदो, हुनजी माउ अचे कंदी। हिते आख़िर हे जो विया, वञी कमरे में जो विया त मंझंदि जो टेम विया त हेठि पट ते किरी पई आहे। वञी ॾिठो त हुनजो साह अलाए केॾी महिल निकिरी वियो। पोइ ओॾी महिल हुनजे मालिकनि खे ॿुधायूं, खणी वञी हुनखे वञी दफ़न कयूं। पोइ हुनजे कमरे जी जो सफ़ाई पिया कनि त उन में कुझु लिखियल लफ़्ज़ बि हुया ऐं रिपोर्टूं पयूं हुयूं त हिनखे हिन सदमे में हे दिलि जी मरीज़ थी वई। इन्हनि टेंशननि में जेके पैसा घुरे पई, उन्हनि में लिखियलु हुयो डायरी में त मां हिन खां पैसा घुरिया पंहिंजे मुड़ुस खां, मूंखे 5000 ॾिया त मां वञी पंहिंजो इलाजु करायां हा। मां हिनखे खाइण पीअण जो कुझु सामान चयो त उहो ई मूंखां न पियो वठी अचे, ऐं कॾहिं मूंखे घुमाइण बि न वठी वियो। ऐं हुन में लिखियलु हो जॾहिं मां पंहिंजी माउ खे वञी सोटेली माउ खे वञी दांह ॾिनी हिननि जी, पोइ बि हुन मूंखे ओॾी महिल दड़का ॾेई घरों कढी छॾियो। जॾहिं मां पंहिंजे पीउ खे ॿुधायो त बि पीउ मुंहिंजी सोटेली माउ चयो त बहाना थी करे घर फिटी करण जे लाइ, त हुननि बि अचे हिननि सां कोन ॻाल्हाए, न मुंहिंजे मुड़ुस सां न मुंहिंजी ससु सां, त को तव्हां छो था कयो एॾी नाइंसाफ़ी। सो जेके हिननि मूंखे सूर ॾींदा रहिया, हाणे मुंहिंजो आख़िरी पसाह। पर मां एतिरो चवांसि थी त जेका हाणे शादी कई थी, ज़ाल वरिती थी, त इनखे कॾहिं बि हाणे तकलीफ़ न ॾिजांइ। ईअं न थिए त मूं वांगुरु इहा बि दिलि जी मरीज़ थी वञे, मरी वञे, ऐं तव्हां चओ त हे बि बहाना करे थी। कॾहिं बि का अगरि औरत 5 रुपया घुरे थी मुड़ुस खां त हुनखे ॾियणु खपनि, कहिड़ी ख़बर हुनजी कहिड़ी ज़रूरत आहे। जा कॾहिं वेही हुन मूं दिलि जो हाल पुछा कजे, हुन डायरी में लिखियलु हुयो सॼो। पोइ त हुनजे मुड़ुस जेको त ॾाढा पिटका कया, उनजे पीउ ॾाढा पिटका कया। पोइ त हुनजी क़बर ते विया, उतड़े वञी हुन खां माफ़ी वरिती। हुनजे मुड़ुस पेरनि ते वञी किरी पियो त मूंखे माफ़ु कर। पोइ माफ़ी हाणे काॾों मिले, जेका वञण वारी शइ सो वई हली। सो दोस्तो, इन कहाणी जो मतिलबु इहो ई आहे, जेका बि घरवारी हूंदी आहे, ज़ाल हूंदी आहे, त उनजो दिलि जो हाल ई ॿुधिजे कॾहिं कॾहिं वेही, त हो छा थी चवे, ऐं जेको उनजो हक़ आहे त उनखे ॾिजे। पाण मर्द वञी ॿाहिरि खाए पीए थो, बाक़ी ज़ाल याने खे छुटी। जेकर ॿी शादी करे थो त ॿिन्हिनि खे बराबरि करे ॾिसे। ईअं न आहे त हाणे हूअ बसि पुराणी थी वई आहे, नई वरिती आहे, वरी हुन सां ई प्यारु हुजे, ईअं करणु न खपे। सो ईअं न थिए त के सभु मायूं गुलिस्तान थी वञनि ऐं पंहिंजो दिलि जो सूरु खणी दिलि जूं मरीज़ थी वञनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।